अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियां हलूं था हेडलाइंस जी तरफ़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम मुलाक़ात कई। ज़रियनि जो चवणु आहे त DGISI वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे अमन अमान जी मौजूदा सूरत-ए-हाल ते ब्रीफिंग ॾिनी। सदर डॉक्टर आरिफ अलवी जी लाहौर में इमरान खान सां मुलाक़ात, अहम सलाह मशवरा करे वरिता। ज़रियनि जो चवणु आहे चेयरमैन इमरान खान ऐं सदर विच में मुलाक़ात थी। सदर इमरान खान के वज़ीर आज़म हाउस में मंजूर कयल समरीअ ते एतमाद में वरतो। इमरान खान हिदायत कई त समरीअ के आइन ऐं कानून मूजिब ॾिठो वञे। नए आर्मी चीफ लाइ नामज़द लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर मंगला ट्रेनिंग स्कूल में पास आउट थियो। फ्रंटियर फोर्स रेजिमेंट में कमीशन पास कई। लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर पहिरियों आर्मी चीफ हूंदो जंहिं ISI ऐं मिलिट्री इंटेलिजेंस ॿिन्ही में कमु कयो आहे। पाकिस्तान मेडिकल कमीशन के सदर डॉक्टर नौशाद शेख जा वफ़ाकी सेहत वारे वज़ीर अब्दुल कादिर पटेल सां इख्तलाफ साम्हूं अची विया। सेहत वारे वफ़ाकी वज़ीर सां इख्तलाफन सबब डॉक्टर नौशाद शेख पाकिस्तान मेडिकल कमीशन की ऑफिस वञण छॾे ॾिनो। खैरपुर नाथन शाह के ॿोॾि मुतासिरनि पारां सहायता न थियण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते 2 कलाकनि ताईं धरणो। लाड़काणी खां कराची तरफ़ वेंदड़ ट्रैफिक जाम, मुसाफ़िर सख़्त परेशान। नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त ताईं जो हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।